तू हिते? हाज़िर साईं, चो मां हिते नथो अची सघां छा? तू तू हिते कीअं आई? तू तो हुते कैद में हुए न? हाँ, मां कैद में ही आया। तोखे कंहिं चयो मां कैद में न आहियां? बज़ाहिर त मां कैद में आहियां, पर तुंहिंजे दिल, तुंहिंजे दिमाग़ ऐं तुंहिंजी सोचुनि में त मां आज़ाद आहियां। हिकु बंद मां टुटी ॿिए बंद में थो पवां, ज़ंजीरुनि खे त तोड़जे खणी, ज़ुल्फ़नि जो छा कजे, पेरनि खे त खणी रोकजे, पर सोना साईं नेणनि जो छा कजे। ही मूंखे छा पियो थिए? छा चाकर खान मुंहिंजे हवासनि मथां सवार त न थी वियो आहे? पाण खे संभालणो पवंदो, न त मां हुनजी मोहबत में गिरफ़्तार थी वेंदसि। कुझु बि थिए, पर मूंखे चाकर खान सां कॾहिं बि मोहबत नाहे करणी, न त हू खटे वेंदो ऐं मां हराए वेंदसि, जॾहिं त मूं हराइण सिखियो ई न आहे।